जी नाज़रीन, पूरी सिंध जी बडाणी शहर में भी बरसात तबाही मचे छड़ी है। इन वक्त बडाणी भरसा गोठ वाहिद बख्श भुट्टो में मौजूद आयूँ, जिते सवें जेका गोठ आहिनि वो बरसाती पानी हेठि अची विया आहिनि, जंहिं सबबु केतिरियूं जायुनि जी जेको छतियूं आहिनि उहे पिणु किरी पियूं आहिनि। हे जेका गोठ आहिनि मुसलसिल जेको आहे पाणी हेठि अची विया आहिनि। मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे पियो, मुंहिंजे पुठियां हिकिड़ो घरु आहे जेको मुकमिल तौर ते पाणी हेठां अची वियो आहे, जेको हिकु इंतिहाई ग़रीब ख़ानदान सां वास्तो रखनि था पिया। ही गुज़िरियल 4 साल पहिरियां जेको आहे बंद ते जेको आहे बचा के बचाव बंद ते वेठल हुआ, जंहिंखां पोइ हुनजा जेका के बचाव बंद जेको आहे मुकमिल तौर ते तबाह थी पियो, जंहिंखे दरिया पाए वियो। हू मुतासिर जेका आहे 4 साल अॻु जेको आहे हिते अची वेठा, जंहिंजा हिन टाइम बि हू पाणी जे घेरे में आहिनि। इंतिज़ामिया तरफ़ां जेको आहे हिते को बि अमलदार न पहुतो आहे, जंहिं सबबु ही हज़ारे मुश्किलातुनि खां मुंहुं ॾियणो पए थो हिननि खे। हिननि जा जेका घर आहिनि उहे मुकमिल तौर ते तबाह थी विया आहिनि। ऐं हीअ जेको आहे पाणी मां तक़रीबन 3 फुट पाणी मां गुज़री करे जेको आहे मथे अचनि था पिया। हीअ बि घर आहे जेको साम्हूं मुंहिंजे कैमरामैन तव्हांखे ॾेखारींदो। हीअ बि घर मुकमिल तौर ते पाणी हेठि अची वियो आहे, जेको हिननि जा अजा जेका आहिनि मुकमिल तौर ते ड्रही तबाह थी विया आहिनि। पर हितां जा चूंडियल नुमाइंदा तोड़े जेको आहे हितां जा इलाइक़े वासी जंहिंखे हिननि वोट ॾिना आहिनि उहे बि हिननि ताईं न आहिनि पहुता। हितां जी ॻाल्हि कजे हितां जी चूंडियल नुमाइंदनि जी ऐं तर्ज जेका हिननि जंहिंखे वोट ॾिना आहिनि उहे बि हिननि जी हिन ॾुखी घड़ी में हिननि जी सार न लधी आहे। त ज़िले कश्मीर जी चूंडियल नुमाइंदनि खे घुरिजे त फौरी तौर ते हिन ॻोठ में पहुची करे हिननि खे जेको आहे इमदादी जेको आहे रिलीफ ॾिनो वञे। हिते मूंसां गॾु ॻोठाणो मौजूदु आहे, हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक हू छा थो ॿुधाए। दादा तव्हांजो केतिरो नुक़सानु थियो आहे? साईं असांजो इहो कचियूं जायूं आहिनि, इहो तव्हां पाण ॾिसी सघो था। पाणी में असां तव्हां बि ॾिठो, असां गुज़री हिते तव्हां ताईं पहुता आहियूं। 4 साल पहिरियां असांखे दरिया पातो, हिते असां जीअं आयासीं पंहिंजा मज़ूरियूं करे घर ठातासीं। उहो मज़ूरियूं हाणे उहे तव्हां पाण ॾिसो था सॼा किरी पिया, छतूं इहे हर शइ किरी पियो। को बि असां वटि न आहे आयो, न रस्ता आहिनि, न कुझु आहिनि, का शइ बि न आहे। चूंडियल नुमाइंदा तव्हां ताईं आहे? को बि न आहे आयो असां वटि। छा वजह आहे, छो न पहुता? अलाए छा आहे उहो। हाणे नाज़िम साहब उहो को बि नथो अचे। ॾिसो था हाणे हितूं हे इहो रस्तो केतिरो इहो माना पाणी आहे, वरी होॾूं ॿियो रस्तो आहे उहो मुसलसल बीठल आहे। नुक़सानु केतिरो थियो आहे ऐं बीमारियूं हिते बीमारियूं, छोकिरा नंढड़ा ॿार सॼा बीमार थी पिया आहिनि। जायूं सॼियूं किरी पियूं आहिनि। उहो जेकियूं कचियूं जायूं आहिनि पकियूं कोन आहिनि, उहो छाट जे वजह सां जायुनि जा सुराख बि निकिरी विया आहिनि ऐं किरी बि पियूं आहिनि। छा इंतिज़ामिया खे अपील कंदव? अपील इहा DC साहब खे इहा असांजी अपील आहे, असांखे राशन या को तंबू घर असांखे ठाराए ॾियो। असांखे कुझु बि न आहे, न मज़ूरी। बरसातनि में मज़ूरी बि बंदि थी वियूं आहिनि, का बि मज़ूरी नथी मिले जो असां कमाए पंहिंजा घरड़ा ठाहियूं। जी अवां ॻोठाणे जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुनजो चवणु आहे त मुसलसिल 15 ॾींहंनि जी बरसाति सबबु असांजो जेको घरु आहे उहो पाणी हेठि अची वियो आहे, जंहिं सबबु ही हिन जो घरनि जूं छतूं जेके आहिनि उहे किरी पियूं आहिनि। हिन वक़्तु खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि, पर ज़िले कश्मीर जा चूंडियल नुमाइंदा तोणे DC कश्मीर पारां हिननि खे को बि इमदाद जेको आहे फराहम न कयो वियो। हिननि सिंध हुकूमत ऐं ज़िले कश्मीर जे DC कश्मीर मुनवर अली मिठाणी खे पुरज़ोर अपील कई आहे त जेको आहे बडाणी भरिसां हिते जेको असांजे ॻोठ में पहुची करे असांखे जेको आहे तंबू तोड़े राशन ॾिनो वञे, त जीअं असांजे मासूम ॿारड़ा जेको आहे ज़िंदगी सुठी गुज़ारे सघनि। जी।